सिंध में खंबी गुम कयल कारकुनन जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। वधीक हिकु नौजवान अली अमन चांडियो खे वक़्त जे रियासतनि खणी गुम करे छॾियो आहे, जंहिंजी बादियाबी लाइ कराची प्रेस क्लब आॾो सिंध सुजागी फोरम पारां अली अमन चांडियो जी बादियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में हसन लाखो ऐं सिंधु सागर नौजवान जे गुम वारे अहिड़े अमल ते सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई ऐं संदसि ज़ाहिर करण लाइ बाला ऑफिसरनि खां मुतालबो कयो वियो। होॾां ॿिए तरफ़ कराची में अज़मत खानेजो जे क़त्ल ख़िलाफ़ कराची जे वुमेन राइट्स ऐं SUP पारां हिकु एहतजाजी मुज़ाहिरो कढियो वियो। मुज़ाहिरो कराची प्रेस क्लब आॾो कयो वियो, जिते SUP जे कारकुननि जी वॾी तादाद में शिरकत कई। मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खयल हुआ, जंहिं ते मुख़्तलिफ़ नारा लिखियल हुआ। इन मौक़े ते मुज़ाहिरीन सोच TV सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम लाइ नासूर बणियल आहे ऐं संदसि बजाए अवाम खे इंसाफ़ ऐं चङी रीति सहूलियत ॾियण बजाए अवाम जो खून चूसण में मसरूफ़ आहे। हुननि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त कराची जे गवर्नमेंट इस्पताल में अहिड़े वैशिन डॉक्टरनि खे हुकूमत सिंध खे घुर्जे हा त मलवस वैशिन अमले खे सरेआम फाही ते लटकायो वञे हा ऐं वारसनि सां गॾु बीहे हा, पर अफ़सोस सिंध हुकूमत सिंधियुनि जो अञा वधीक खून चूसण में अवाम जी चेल चिबी करे छॾी आहे। उन्हनि चुताव ॾींदे चयो त जेकॾहिं अज़मत खानेजो जे खून सां इंसाफ़ न थियो त समूरी सिंध सरापा एहतजाज बणिजी वेंदी। बाग़ी सागर पवार, सोच TV, कराची।